हैदराबाद जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट डॉक्टर अंधरेव देवराठी जे क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत डॉक्टर धर्मदेव राठी जे क़त्ल ऐं संदसि घर मां धाड़े केस में नामज़द 4 जवाबदारनि खे फाही जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत मोहम्मद हनीफ़ लगारी, तनवीर भुट्टो, मंज़ूर भुट्टो ऐं क़ाइम भुट्टो खे फाही ऐं 5-5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे। अदालत ॼाणायल केस में हिकु जवाबदार राजा खे बरी करण जो हुकुम ॾेई छॾियो। साल 2023 ते कासमाबाद जे सिटीज़न कॉलोनी में क़ाइम बंगले मां डॉक्टर धर्मदेव राठी जो लाश मिलियो हो। हैदराबाद जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट डॉक्टर धर्मदेव राठी जे क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत डॉक्टर धर्म जे क़त्ल ऐं संदसि घर मां धाड़े केस में नामज़द 4 जवाबदारनि खे फाही जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत मोहम्मद हनीफ़ लगारी, तनवीर भुट्टो, मंज़ूर भुट्टो ऐं क़ाइम भुट्टो खे फाही ऐं 5-5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे। अदालत ॼाणायल केस में हिकु जवाबदार राजा खे बरी करण जो हुकुम ॾेई छॾियो। 2023 ते कासमाबाद जे सिटीज़न कॉलोनी में क़ाइम बंगले मां डॉक्टर धर्मदेव राठी जो लाश मिलियो हो।